ॾिसो सेठ धनो तुंहिंजो इहो इल्ज़ाम अचायो आहे तो वारी आ गॾे परी ते पाण हली आई आहे जंहिं पहल कई आहे असुल ॾुहारी त उहा बि आहे वारो राकेट गॾ तो वीचारो गुगदाम आहे पंहिंजे खे पल त इहो विचा गिरह न खणे तो वारे राकेट वर्गलायो आहे परीअ खे तो वारो राकेट नासूरी थई कुत्ते जो पुछ अॻ में असांजे पाड़े में नासू हणंदो तंदो हो। हाँ सेठ साहब मूं बि बलू वारे गॾ खे खोड़ दफ़ा पंहिंजी घिटीअ में ॾिठो आहे असांजो जेको वाड़ो आहे न उन वधाईंदो वधंदो अथव ऐं हिन ते राकेट घर जा अफाल ई उबता थई। अरे एॾो खर्द मागा त पोइ खिलाल छो था करे छॾियोसि या मूंखे ॾियो इजाज़त त भंग बटारी जो डंडो हिकिड़ो ई मथे में ॾियांसि त जान छॾाए छॾियांसि। खबरदार मवाली वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे हिन तरह में अञा को अहिड़ो मुड़ुसु माण्हू पैदा ई कोन थियो आहे जेको मुंहिंजे राकेट खे गोलियूं हणे। कारो आहे तो वारो राकेट कोन छॾींदासीं उफट मारींदासीं तो वारे राकेट खे। अख में आहे बलू अख में आहे तो जो राकेट ॾोही आहे इहो इज़त जो मामलो आहे तोखे हक़ हिसाब ॾियणो पवंदो। अरे हक़ हिसाब पंहिंजी जाइ ते पर हे धनु हे मरण माराइण वारियूं ॻाल्हियूं छो थो करे। अरे मूं ने राकेट खे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे लोॾियो थमास इन राकेट खे लोॾियो थमास। अरे ग़लती त इंसान खां थी वेंदी आहे ही त वीचारो गॾो आहे। सच थो चई वलू आहे बि तुंहिंजे मुहांडे ॿिन्ही जा लक्षण बि गजणा आहिनि। सेठ धनु बाबा साईं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु ॿुध असांजो जेको गॾो आहे न उहो गुदधाम आहे वीचारो ग़रीब आहे उनखे सज़ा न ॾे माफ़ कर जेकॾहिं तोखे सज़ा ॾियणी आहे न त बाबल वलूअ खे ॾेई छॾ छो जो बाबल वलू पाण ते हर शइ बर्दाश्त करे सघे थो पर गॾ ते मुंहिंजो बि बर्दाश्त नथो करे सघे। मिठल बाबल अरे मूंखे सज़ा छो मिलंदी हा छो मिलंदी मूंखे सज़ा खबरदार खबरदार जो कंहिं मूंखे पुजो हिन बूथ ते ॾिनो आहे। वलू तुंहिंजो गॾ ॾोही आहे उनखे सज़ा ज़रूर मिलंदी। सेठ साहब राकेट खे मौत जी सज़ा न ॾियो जीअं असांजी परी गॾ आहे न इहा कैद लॻी पई हिन खे बि अहिड़े क़िस्म जी का सज़ा ॾियो। मुंहिंजो मक़सदु आहे त हिन वीचारे ते गॾ राकेट खे बि अहिड़ी सज़ा ॾियो जो वञी पंहिंजो जीड़ो तॻाए। कहिड़ी सज़ा ॾियूंसि लालू? उठ निकाली ॾियोसि कढियोसि त अॼु ॾींहं खां पोइ तो वारो राकेट हिन ॻोठ में नज़र न अचे ॿुधई बुधम मिठल जी बाबल हल अरे हल सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।